हिक मल्टीपल चॉइस टेस्ट में जेको पहिरियों सवाल आहे, जेको पहिरियों प्रॉब्लम आहे, उन में 4 चॉइसिस आहिनि ऐं जेको ॿियों प्रॉब्लम आहे, उन में 3 चॉइसिस आहिनि ऐं हर सवाल में सिर्फ़ु हिकु ई सही जवाबु आहे। त इन जो इम्कानु या प्रोबेबिलिटी छा आहे त असां धुके या अंदाज़े ते ॿिन्हिनि सवालनि जो जवाबु सही ॾेई वञूं। हाणे असांखे इन जो इम्कानु ॻोल्हणो आहे त असां ॿिन्हिनि सवालनि जा सही जवाब ॾियूं। पर हिकिड़ी शइ असांखे सम्झणी आहे त इहा जेके सवाल आहिनि इहे इंडिपेंडेंट आहिनि, यानी आज़ाद वाक़िआ आहिनि, इंडिपेंडेंट इवेंट्स आहिनि। मां इहो लिखी बि छॾियां थो त प्रोबेबिलिटी जेको सही जवाबु ॾियण जी पहिरें सवाल में उहा ऐं उन सां गॾोगॾु जेका प्रोबेबिलिटी आहे सही जवाबु ॾियण जी, या मतिलबु द प्रोबेबिलिटी ऑफ करेक्ट आंसर ऑन नंबर 2, मतिलबु पहिरें सवाल में ऐं ॿिए सवाल में, इहे ॿई पाण में आज़ाद वाक़िआ आहिनि। मतिलबु दे बोथ आर इंडिपेंडेंट इवेंट्स। इंडिपेंडेंट इवेंट जो मतिलबु हूंदो आहे आज़ादु वाक़ियो। जो मतिलबु इहो आहे त अगरि को हिकु वाक़ियो थिए थो त उन जे थियण सां उन ॿिए वाक़िए ते को बि फ़र्क़ु नथो पवे, ऐं साॻे तरीक़े सां अगरि को ॿियो वाक़ियो थिए थो त उन जे थियण सां पहिरें वाक़िए ते को बि फ़र्क़ु नथो पवे। त जॾहिं बि प्रोबेबिलिटी ॿिनि आज़ाद इवेंट्स जी असां गॾु कंदा आहियूं, छाकाणि त असांखे प्रोबेबिलिटी खपे थी त असां ॿिन्हिनि सवालनि में सही जवाबु ॾियूं, मतिलबु द करेक्ट आंसर ऑन नंबर 1 ऐं नंबर 2, ॿिन्हिनि सवालनि में असांखे सही जवाबु खपे। त उहो बराबरि थींदो इन ॿिन्हिनि जे ज़रब जे बराबरि थींदो। त मतिलबु असां जेका प्रोबेबिलिटी निकिरंदी करेक्ट ऑन नंबर 1, मतिलबु पहिरें सवाल में सही जवाबु ॾियण जी जेका प्रोबेबिलिटी निकिरंदी उनखे असां ज़रब कंदासीं जेको ॿियों सवाल हूंदो उन में सही जवाबु ॾियण जी जेका प्रोबेबिलिटी हूंदी, उहे ॿई प्रोबेबिलिटीज़ यानी ॿई इम्कान पाण में ज़रब थींदा। त असां वटि पहिरें सवाल में सही जवाबु ॾियण जी प्रोबेबिलिटी छा आहे? असां वटि ऑप्शन आहिनि 4, त असां वंड कंदासीं 4 सां ऐं सिर्फ़ु हिकु जवाबु आहे जेको सही आहे। त मतिलबु असां वटि 1/4 प्रोबेबिलिटी निकिरंदी पहिरें सवाल में सही जवाबु ॾियण जी। ऐं साॻे ई तरीक़े सां अगरि ॿिए सवाल ते अचूं त ॿिए सवाल में जेके ऑप्शन्स आहिनि असां वटि 3 आहिनि, त वंड थींदो 3 सां ऐं सिर्फ़ु हिकिड़ो ई जवाबु सही आहे, त 1/3 निकिरंदी। ऐं असांखे ख़बर आहे त अगरि असांखे कंबाइंड प्रोबेबिलिटी कढणी आहे इन ॿिन्हिनि जी, त असांजो जेको 1/4 आहे उहो ज़रब थींदो 1/3 सां। त असां 1/4 खे अगरि 1/3 सां ज़रब कयूं त 4 ज़रब 3 असां वटि थी वेंदा 12। त मतिलबु असां वटि 1/12 निकिरंदी कंबाइंड प्रोबेबिलिटी इन्हनि ॿिन्हिनि इवेंट्स जी मिलाए करे। हाणे इहो 1/12 सही कीअं आहे, मां तव्हांखे तस्वीरी सूरत में ऐं चार्टी सूरत में ठाहे करे इन जी प्रोबेबिलिटी कढी करे ॾेखारियां थो त इहो कीअं थियो सही। त असां वटि जेको पहिरियों प्रॉब्लम हुयो, मतिलबु पहिरियों सवाल जेको हुयो उन में अंदरि असां वटि 4 ऑप्शन हुया। हाणे जेको पहिरियों ऑप्शन आहे असां तसवुरु था कयूं त असां वटि जेके 4 ऑप्शन आहिनि उन मां पहिरियों ऑप्शन ग़लति आहे, यानी इनकरेक्ट आहे, ऐं उन साॻी तरीक़े सां इनकरेक्ट आहे सेकेंड ऑप्शन बि ऐं इनकरेक्ट आहे थर्ड ऑप्शन बि, यानी इहे ॿई ऑप्शन टई ऑप्शन ग़लति आहिनि ऐं चोथों ऑप्शन असांजो करेक्ट आहे, यानी सही जवाबु आहे। ऐं साॻे तरीक़े सां असांजो जेको प्रॉब्लम नंबर 2 आहे, हाणे उन ते था अचूं त असां वटि जेको प्रॉब्लम नंबर 2 यानी मतिलबु ॿियों नंबर सवाल आहे उन में त 3 ऑप्शन हुया, ऐं अगरि असां तसवुरु कयूं त असां वटि जेको पहिरियों ऑप्शन हुयो उहो असां वटि ग़लति हुयो, यानी इनकरेक्ट हुयो, ॿियों ऑप्शन बि इनकरेक्ट हुयो ऐं ग़लति हुयो, ऐं टियों ऑप्शन असां वटि सही हुयो। इहो लाज़िम न आहे त इन ई तरतीब सां सही ऐं ग़लति हुजनि जवाब, थी सघे थो अॻिते पोइते बि हुजनि, पर मिड़ई सम्झण जे लाइ असां ईअं कयूं था। हाणे अचो त हिकिड़ो चार्ट ठाहियूं था, हिकिड़ी ग्रिड ठाहियूं था असां, जंहिंमें असां मथियां जेके 4 ऑप्शन आहिनि उनखे बि खाननि में रखूं था, ऐं जेका हेठियां जेके 3 ऑप्शन आहिनि सवाल नंबर 2 जा उनखे बि खाननि में बंदि करे रखूं था। हाणे हिते असांखे जेके जवाब चूंड करणा आहिनि उहे धुके ते चूंड करणा आहिनि, अंदाज़े ते चूंड करणा आहिनि। ऐं मिसाल सां सोचूं त असां जेको पहिरियों ऑप्शन आहे या पहिरियों सवाल आहे उन में पहिरियों ऑप्शन चूंडियूं ऐं ॿिए सवाल में बि पहिरियों ऑप्शन चूंडियूं, असां सेल नंबर 1 में पुॼंदासीं अगरि असां ॿिन्हिनि में पहिरियों ऑप्शन चूंडियूं। ऐं साॻे तरीक़े सां थी सघे थो पहिरें सवाल में सही ऑप्शन चूंडियूं ऐं ॿिए सवाल में ग़लति ऑप्शन चूंडियूं, त असां सेल नंबर जेको 8हों सेल आहे उन में पुॼंदासीं। त मतिलबु इहा ॻाल्हि आहे त इम्कानु छा आहे त असां ॿई पासा सही जवाबु चूंडियूं, ऐं उहो असां वटि जेको इम्कानु आहे उहो सिर्फ़ु हिकिड़ो ई आहे जेको हेठियों हेठियों आख़िरी नंबर सेल आहे, यानी 12हों नंबर सेल आहे। त असां वटि ॾिसो घणा अहिड़ा ऑप्शन हुया जंहिंमें असां वटि जवाब ग़लति थी सघनि पिया। त असां वटि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 ऐं 12 असां वटि टोटल खाना हुया, ऐं सिर्फ़ु हिकु खानो अहिड़ो हुयो जंहिंमें असांजा ॿई जवाब सही पिया अचनि, छाकाणि त पहिरें सवाल में असां वटि 4 ऑप्शन हुया जंहिंमां हिकु सही हुयो, ऐं ॿिए सवाल में असां वटि 3 ऑप्शन हुया जंहिंमां सिर्फ़ु हिकु सही हुयो। त असां वटि 4 ज़रब 3 बि 12 थिए थो, ऐं सही सिर्फ़ु हिकु ई खानो आहे उन 12 मां।